इमदाद साहब, आख़िर में सिंध जे घोटकी ऐं कंधकोट ज़िलनि में अमन अमान जी सूरत हाल बाबति बि ॿुधाइजो त उते धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस केतिरी असराइती कार्रवाई कई आहे? तव्हां कुझु ॾींहं पहिरीं सोशल मीडिया ते हिकिड़ो अफ़सोसनाक हिकिड़े नौजवान हिकिड़े मासूम जो जेको असां दिलि सां महसूसु कयूं था त असांजो पंहिंजो बचो आहे, असांजो पुटु वांगुरु आहे या असांजे भाउ वांगुरु आहे, उनजी धाड़ेलनि हिकिड़ी तमामु हिकिड़ी ग़लति क़िस्म जी वीडियो उहा सोशल मीडिया ते छॾी। उनखां पहिरीं बि धाड़ेलनि घोटकीअ जे धाड़ेलनि जे पारां अहिड़े क़िस्म जूं ग़लति वीडियो बि साम्हूं ईंदियूं आहिनि जेका रियासत जी रिट खे चैलेंज आहे ऐं रियासत जा हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे त हिन जदीद दौर में अहिड़े क़िस्म जा जेके चंद रहज़न आहिनि उन्हनि खे रियासत मुंहुं ॾेई छो न पई सघे। हिन महिल बि कश्मीर में, शिकारपुर में ऐं घोटकीअ में काफ़ी जेके आहिनि से मग़वी धाड़ेलनि जी कस्टडी में आहिनि ऐं ख़ासि तौर ते घोटकी जेका पुलिस आहे, जेको SSP आहे तनवीर तुनियो साहब, उन जूं काफ़ी मुयसरु असांखे कार्रवायूं बि नज़र अचनि थियूं। असांजी घोटकी पुलिस जे ज़रिए सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि इहो असांखे ॿुधायो त हुननि कचे बींदड़ जेके घट घेड़ आहिनि सील करे छॾिया आहिनि, उन में काफ़ी मुग़वी जेके आहिनि सो उन्हनि बाज़ियाबी कराया आहिनि। ताज़ो जेको आहे सो कल्ह या टियों ॾींहुं जेको आयो त 2 सालनि जो ॿार बि उन्हनि रहज़न धाड़ेलनि जेको आहे किडनैप कयो हो त उहो बि बाज़ाब थी आयो आहे। या सिंध पुलिस जी सुठी कार्रवाई आहे, पर पुलिस खे हींअर ज़रूरत आहे जेको वाह इंडस्ट्री में जेको ऑर्डर प्लेस थियो आहे त उन्हनि ड्रोन कैमरा समेत जेके स्नैपर राइफल्स आहिनि ऐं उन जदीद जेके मिलिट्री ग्रेड जा जेके हथियार आहिनि, मार्टर गोला आहिनि, उहे जेके घुरिया आहिनि, जॾहिं उहे पुलिस खे मुहैया थी वेंदा त असांखे सिंध पुलिस मां इहा उमेदु आहे त अञा हू वधीक सुठी परफॉर्मेंस ॾेखारे हीअ जेके नासूर आहिनि मुआशिरे जा जेके ज़ालिम ऐं वहशी जेके धाड़ेल आहिनि इन्हनि खे हू ख़तमु करण में कामयाबु थी वेंदी।